धन मां भागचंद भील समाजी अॻवान ऐं एडवोकेट हाई कोर्ट। अॼु जंहिं टॉपिक ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं उहो हींअर जो उभरंदड़ इशू आहे, जंहिंमें सोशल मीडिया ते जेका तमामु घणो इशू इहो वायरल थियो आहे, जेको ज़बरदस्ती मज़हब मटाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स ऐं सियासी और समाजी तंज़ीमनि पारां एहतजाज बि कया विया। इन मामले ते अचो त नज़र विझंदासीं त इन ई मामले जा मुख्य कारण कहिड़ा आहिनि ऐं इन मामले जे पुठियां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे करे असांखे समाज में इन्हनि शयुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। असल में नंढी उमिरि वारी शादी जो मामिलो अचे थो, उन सां गॾोगॾु ज़बरदस्ती मज़हब मटाइण वारो मामिलो बि अचे थो ऐं उन सां गॾोगॾु जेको बुनियादी ज़रूरतूं असां जूं आहिनि, जंहिंमें सिंध तोड़े पाकिस्तान में रहंदड़ अक़लियती बिरादरी हिते छा महसूसु करे थी, इन हवाले सां कुझु शयूं जेके मुंहिंजे सम्झ में आहिनि, जेके उहा आउं बयानु करणु पसंदि कंदुसि। असल में ज़बरदस्ती मज़हब मटाइण वारो मामिलो काफ़ी वक़्त खां इहो उभरंदो अचे पियो, जंहिंमें जॾहिं केसिस थियनि था त उन वक़्तु सोशल मीडिया ते इहे इशूज़ हाईलाइट थियनि था। उन खां बाद में वक़्त जी नज़ाकत सां गॾोगॾु जेके आहिनि इहे इशू वरी बि दॿिजी वञनि था। इन जो कारण इहो आहे त इन ते को बि कानून साज़ी ठहियलु नाहे ऐं उन जे करे ई जेको इहो इशू वरी रिक्रिएट थियनि था ऐं वरी हाईलाइट बि थियनि था। जंहिंमें 2012 में बि हिकिड़ो मामिलो थियो रिंकल कुमारी जो, जंहिंखे सुप्रीम कोर्ट ताईं पहुचायो वियो। उनखां बाद में बि उहा छोकिरी माइटनि खे वरी बि न मिली सघी ऐं उन में उनजी नंढी उमिरि जो बि सर्टिफिकेट्स वग़ैरह इहे सभु शयूं पेश कयूं वियूं हुयूं, पर कुझु शयुनि जे नामुकमल हुजण जे करे इहे मामला वरी बि दॿिजी विया। उनखां पोइ रविता मेघवाड़ वारो मामिलो थियो, जंहिंमें उहे नंगर पार्कर हुआ, उनजा बि सर्टिफिकेट्स वग़ैरह हाईकोर्ट में पेश कया विया, जंहिंखे बि दारुल मान में मोकिलियो वियो। उनखां बाद बि उनखे वरी बि जेको मज़हब मटाइण खां पोइ उन ई जेको वारसनि जे हवाले करण जे बजाए उन माण्हुनि जे हवाले करे छॾियो जेके इन मामले में मुलविस हुआ। उनखां बाद में हींअर जेको ताज़ो घोटकी मां जेको वाक़ियो थियो रीना ऐं रवीना वारो, उन में बि इहे साॻियूं शयूं जेके आहिनि उथियूं। त असल में कुझु अहिड़ा बि वाक़िया जंहिंमें भगवंती जो वाक़ियो थियो, जंहिंमें उहा छोकिरी खे वापसि बि माइटनि हवाले कयो वियो कोर्ट, ऐं अहिड़ा कई वाक़िया थिया जिन में असल जेको कारण आहे उहो मज़हब सां गॾोगॾु जेको आहे मज़हब खे त पंहिंजे हिसाब सां इस्तेमालु कयो पियो वञे, पर असल कारण आहे चाइल्ड मैरिज रेस्ट्रिक्ट एक्ट जेको 2013 में पास कयो वियो। उन एक्ट जे तहत पंहिंजो नंढी उमिरि में जेके शादियूं थियनि थियूं उन जी रोकथाम कई वञे, छो त असां ॾिसूं था त ज़बरदस्ती कंहिंखे अगवा कयो वञे थो, उहो 365B जे दायरे अगवा करण खां बाद में जेको उन जी शादी कई वञे थी, 365B जे तहत FIR बि कटिजे थी। उन सां गॾोगॾु चाइल्ड मैरिज रेस्ट्रिक्ट एक्ट 2013 जे मुताबिक़ 3 ऐं 4 सेक्शन जे हवाले सां उन FIR में उहे सेक्शन बि जेकॾहिं असां ॻंढियूं था त उन मामले खे वरी बि जॾहिं हाईकोर्ट जॾहिं उन जी क्वाशमेंट करे थी 365B जे हवाले सां, त पोइ 3 ऐं 4 सेक्शन जेके आहिनि उन जे हवाले सां पुलिस बि को बि इन तरीक़े सां कोऑपरेट नथी करे। इन सेक्शन खे जेकॾहिं शामिलु कयो वञे त जेको चाइल्ड मैरिज वारो जेको आहे नंढी उमिरि में शादी ऐं उन सां गॾोगॾु ज़बरदस्ती करण वारो जेको पाकिस्तान पेनल कोड 1860 जे हवाले सां 375 ऐं 376 वारो जेको सेक्शन आहे, त उन में ज़बरदस्ती उन सां ज़नाब कयो वञे थो ऐं उन खे माइटनि सां बि मिलणु नथो ॾिनो वञे। कोर्ट जेकॾहिं दारुल मान मोकिले थी, उनखां पोइ बि उन जूं जेके तहफ़ुज़ात रहनि था माइटनि जा, त उन्हनि खे अकेलाई नथो ॾिनणु वञे। त इन हवाले सां जेके बि शयूं अहिड़ियूं पैदा थियनि थियूं, उनखां पोइ जेको अहिड़े क़िस्म जा मामला क्रिएट थियनि था। त असल में असां हिते जेको आहे इन मसइले जो हल छा घुरिजे, इन मामले ते असां बीठा आहियूं। त असां 2016 नवंबर में फोर्स कन्वर्जन ते सिंध असेंबली पारां जेको फंक्शनल लीग जो MP हो नंद कुमार गोकलाणी, उन जे बेस ते इहो बिल पेश कयो वियो, जंहिं ते जेको आहे सिंध हुकूमत अक्सरियत राय सां इहो बिल मंज़ूर बि कयो, पर कुझु जेके मज़हबी अनासर ऐं जेको आहे कुझु मज़हबी धुरनि जे नापसंदि ऐं उन सां गॾोगॾु ऑब्जेक्शन हुजण जे करे जेको आहे गवर्नर उन बिल खे वरी वापसि वरितो ऐं उनखां पोइ अॼु बि बिल उहो मिटी में पियल आहे, जेको अञा ताईं पेंडिंग बिल आहे। उनखां पोइ जेको हींअर रिसेंटली हाणे जेको आहे वरी बि पंहिंजो GDA जो MP वरी बि हिकु बिल पेश करण वारो आहे, जंहिंमें माइनॉरिटी प्रोटेक्शन बिल जंहिंजो नालो ॾिनो वियो आहे, उन में इहो ॼाणायो वियो आहे
त को बि जेकॾहिं छोकिरी अगवा थिए थी त उन खे अगवा थियण खां बाद में जॾहिं हुनजो ज़बरदस्ती मज़हब मटाइण वारो जेको इशू जेकॾहिं अगवा थियण खां बाद में थिए थो त उनखे यकदमि जेको आहे पुलिस खे इहो करणु खपे त उनखे यकदमि मैजिस्ट्रेट वटि पेश कजे। मैजिस्ट्रेट खां वटि पेश करण खां पोइ जेको हुनजो बयानु रिकॉर्ड करायो वञे। जेकॾहिं बयानु रिकॉर्ड कराइण खां बाद में मैजिस्ट्रेट जेको हुनखे जेको कुझु टाइम पीरियड ॾींदो, जेकॾहिं हू माण्हू उन में मुलविस थिए थो त उनखे जेको उन तरीक़े जी सज़ा बि ॾिनी वञे। उहा सज़ा जेको 6 महीननि ताईं सज़ा आहे, उन सां गॾोगॾु उनखे दंड बि आहे। त उन हवाले सां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा कानून साज़ी जी ज़रूरत आहे। कानून साज़ी जेकॾहिं असां बहितर तरीक़े सां कंदासीं, जीअं सिंध असेंबली हुजे या नेशनल असेंबली हुजे, असां पाकिस्तान जा अक़लियत जा शहरी बराबरि शहरी आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं आर्टिकल जी ॻाल्हि कयूं था त कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे आर्टिकल 9 ऐं इक्वल सिटीजनशिप वारी ॻाल्हि जेकर कजे त आर्टिकल 25 ऐं प्रोटेक्शन ऑफ माइनॉरिटीज़ जी ॻाल्हि कजे त आर्टिकल 36 में इहे सभु शयूं बुनियादी हक़नि जे हवाले सां इहे बयानु कयल आहिनि। जेकॾहिं असांखे पंहिंजा हक़ जेकॾहिं इन तरीक़े सां मिलनि था त असां पुरअमन आहियूं ऐं पुरअमन रहंदासीं। ऐं असां सिर्फ़ु पंहिंजनि हक़नि जी ॻाल्हि कयूं था, जेको असां हिकिड़े बराबरि शहरी जी हैसियत सां असां घुरूं था। ऐं इन हवाले सां जेकॾहिं इहे सभु शयूं कानून साज़ी ऐं जेके इहे बिल जेकॾहिं असेंबली में पेश थियनि था, एक्सेप्ट राय सां मंज़ूरु थियनि था, त असांखे बिल्कुलु तहफ़ुज़ मिली सघे थो ऐं पंहिंजी हिफ़ाज़त पाण सघे।